वञ गर्मी बि जाम लॻी पई आहे। अॼु रोज़ो बि रखियो अथऊं। उञ बि जाम लॻी आहे। ईअं थो कयां पाणी बि पियां। केरु ॾिसे थो कोन पियो। अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम सलाम अम्मा। तूं वरी हिते छा पई करी? बाबा रोज़ देखो लाला फ्रूट वठी आई आहे। बाबा हिते रखी बि वञा। अम्मा हाजरा ॾिठो त कोन्हे। चलो ईअं थो कयां पुछांसि थो। अम्मा हाजरा। जी बाबा। अम्मा तो कुझु ॾिठो त कोन्हे? बाबा मूं तो कुछ कोन ॾिठो पर बाबा अल्लाह साईं तो ॾिसे वियो न। बाबा जॾहिं तूं अल्लाह साईं खां कोन ॾिठी पोइ नंढड़ी ॿार खां तूं छो पियो ॾिठी? इहे बि मालिक जा करम हुआ जो नंढड़ी अची वई हले। छा नंढड़ी सही चयो आहे? कमेंट में ॿुधायो। जहाँ भी देखो तेरा निशान है, मेरा दिल में तेरी अज़ा है। तू ही अहद है, तू ही है वाहिद, तू ही है माफी, तू ही जली है। ये सब तुम्हारा करम